सल्लल्लाहु अला ताहा। आशिकानी रसूल जी अज़ीमुशान वॾी तंज़ीम दावत इस्लामी सॼी दुनिया में कहिड़ी तरह दीन मतीन जी ख़िदमत करे रही आहे। अचो त ॿुधूं। दावत इस्लामी जो कम तक़रीबन 42 साल पहिरियां 1981 में जी हाँ कराची जे हिकु नंढड़े इलाके खां शुरू थियो। ॾिसंदे ई ॾिसंदे दुनिया जी उहा कहिड़ी कुंड आहे जिते दावत इस्लामी अल्लाह ऐं रसूल जी दीन जो परचम बुलंद न कयो हुजे, ऐं इहो सभु हिकु मर्दे कलंदर जी कोशिश जे नतीजे में थियो। अल्हम्दुलिल्लाह शेख तरीक़त अमीर आले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया जिन ही बेड़ो खयो त मूंखे पंहिंजे ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिश करणी आहे इंशा अल्लाहुल करीम। दावत इस्लामी हिकु अहिड़ो डिपार्टमेंट ठाहियो जंहिं जे ज़रिए उलमा प्रोडक्शन थींदी आहे। मुंहिंजी मुराद जामियतुल मदीना आहे। दरसे निज़ामी सां गॾु मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस जा कोर्स बि आहिनि, मुख़्तलिफ़ स्किल्स इनहेंसमेंट जा प्रोग्राम आहिनि। उलमा खे जदीद दौर सां क़दम ब क़दम मिलाइण जे लाइ इन्हनि जी स्किल्स खे डेवलप कयो वेंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह 1500 जामियतुल मदीना मुल्क ऐं बैरून मुल्क क़ाइम थी चुका आहिनि ऐं इन्हनि में घटि 1,24,000 स्टूडेंट्स बग़ैर कंहिं फीस जे दरसे निज़ामी करे रहिया आहिनि। तक़रीबन 31,211 31,211 इस्लामी भाई ऐं इस्लामी भेनरूं दरसे निज़ामी खां फारिग थी चुका आहिनि। नाज़रीन, हाणे हलूं था दावत इस्लामी जे हिकु ॿिए ख़ूबसूरत डिपार्टमेंट मदरसतुल मदीना ॾांहुं। सुभान अल्लाह, क़ुरान पाक जे नूर खे घर घर पहुचाइण जो ज़िम्मो जेको दावत इस्लामी खयो आहे, इन जो अंदाज़ ऐं इन जो मिसाल दुनिया में नथो मिले। हिन वक़्तु दावत इस्लामी जे मदरसतुल मदीना में बॉयज़ एंड गर्ल्स जा 12,699 मदरसतुल मदीना मौजूद आहिनि। 3,73,729 स्टूडेंट्स पढ़नि पिया ऐं 5 लाख स्टूडेंट्स नाज़रा क़ुरान ऐं हिफ्ज़ क़ुरान मुकम्मल करे छॾियो आहे। दावत इस्लामी खे वफ़ाक़ जे तरफ़ां हिकु एजुकेशन बोर्ड भी मिली चुको आहे, कंजुल मदारिस बोर्ड। दावत इस्लामी जे पंहिंजे बोर्ड जे तरफ़ां MA इस्लामियात जूं मास्टर्स जूं डिग्रियूं अलाट कयूं वञनि पियूं। दावत इस्लामी हिकु गैप खे महसूस कयो त हिकिड़ो डिपार्टमेंट हिकु अहिड़ो इंस्टीट्यूट भी बनायो वञे जाते दुनियावी तालीम भी ॾिनी वञे, दीनी तालीम भी ॾिनी वञे। सुभान अल्लाह, दारुल मदीना स्कूल एजुकेशन सिस्टम क़ाइम कयो वियो। दारुल मदीना बॉयज़ एंड गर्ल्स खे मिलाए 153 ब्रांचेस जारी आहिनि, जंहिंमें 35,35,000 छोकिरियूं ऐं छोकिरा पढ़ी रहिया आहिनि। स्कूल खां बाद अॻियों स्टेप कॉलेज जो आहे। कॉलेज जो कम अमल में आंदो वियो आहे ऐं इंशाअल्लाह अज़्ज़वजल इस्लामिक यूनिवर्सिटी आइंदा कुझु ॾींहनि में कम शुरू थी वेंदो। दारुल मदीना इंटरनेशनल स्कूल सां गॾु लो बजट स्कूल भी ठाहिया विया आहिनि, जंहिंजो नालो आहे फैज़ान इस्लामिक स्कूल सिस्टम। अल्हम्दुलिल्लाह 43 ब्रांचेस ठही चुकियूं आहिनि ऐं इन्हनि में भी 6,700 स्टूडेंट्स तालीम हासिल करे रहिया आहिनि। फैज़ान ऑनलाइन एकेडमी अल्हम्दुलिल्लाह 90 मुल्कनि में क़ुरान पाक दरसे निज़ामी ऐं मुख़्तलिफ़ एजुकेशन कोर्सेज ऑनलाइन कराया वञनि पिया, मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस भी सेखारिया वञनि पिया। इन जूं 50 ब्रांचूं क़ाइम आहिनि, जंहिंमें भी 23,200 स्टूडेंट्स ऑनलाइन पढ़ी रहिया आहिनि ऐं जेके कोर्सेस करे चुका आहिनि इन्हनि जी तादाद 47,000 खां वधीक आहे। तव्हांजे स्क्रीन ते कोर्सेस नज़र अची रहिया हूंदा। दुनिया में जाते भी आहियो, ही वेबसाइट quranteacher.net, हिन वेबसाइट ते वञो ऐं पंहिंजे पसंदि जो कोर्स सिलेक्ट करियो, पंहिंजो टाइम सिलेक्ट करियो ऐं घर वेठे इल्म दीन हासिल करियो। दावत इस्लामी जो हिकु डिपार्टमेंट आहे खुदामुल मसाजिद। इन जे ज़रिए अल्लाह जी रहमत सां सॼी दुनिया में साल जूं घटि में घटि 600 मस्जिदूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। हिन वक़्त ताईं हज़ारे मस्जिदूं दावत इस्लामी दुनिया भर में ठाहे चुकी आहे। दारुल इफ्ता अहले सुन्नत जूं अल्हम्दुलिल्लाह 17 ब्रांचेस पाकिस्तान में ठही चुकियूं आहिनि ऐं सिर्फ फिजिकली जवाब न ॾिना वेंदा, टेलीफोन ज़रिए, इंटरनेट ज़रिए, वेबसाइट ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए ऐं मदनी चैनल ते लाइव प्रोग्राम करे भी असांजा मुफ्तियाने कराम उम्मत जी इस्लाह जो सामान करे रहिया हूंदा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़वजल दारुल इफ्ता खां हर साल घटि वधि 1,70,000 सवालात जा जवाब ॾिना वेंदा आहिनि। IT डिपार्टमेंट 100 जे वेझो हिन में IT प्रोफेशनल्स जॉब कंदा आहिनि, यानी कम कंदा आहिनि। 41 वेबसाइट आहिनि ऐं 30 मोबाइल एप्लीकेशन्स बणायूं वयूं आहिनि। दावत इस्लामी .net हिन वेबसाइट उहो कमाल करे ॾेखारियो आहे जो हर महीने लखे आशिकाने रसूल हिन वेबसाइट जो विज़िट कंदा आहिनि ऐं पंहिंजी दीनी उञ पूरी कंदा आहिनि। मदनी चैनल जेको इम्पैक्ट क्रिएट कयो आहे, जेको मुआशिरे ते असर छॾियो आहे, यकीनन अवां उन खां वाक़िफ़ आहियो। मदनी चैनल उर्दू सां गॾोगॾु इंग्लिश मदनी चैनल ठाहियो वियो। इन खां पोइ बंगाली ज़बान में मदनी चैनल मौजूद आहे ऐं इन खां अलावा यूट्यूब ते अरबी मदनी चैनल जूं बहारूं आहिनि। If a person who missed prayer in congregation came to know what was in store for him, he would drag himself to the prayer. যে ব্যক্তি খারাপ কাজ করবে
সে কখনো তার অন্তরে প্রশান্তি থাকবে না। আখিরাতের ক্ষতি তো আমরা শুনেছি। किड्स मदनी चैनल जो जॾहिं आगाज़ कयो वियो इन त कमाल करे छॾियो। ॿारनि जे ज़रिए ॿारनि खे नेकी जी दावत ॾिनी वञी रही आहे ऐं इन सां गॾोगॾु जॾहिं कार्टून्स ठाहिया विया, इस्लामिक एनिमेशन्स खाका ठाहिया विया, इन त कमाल करे छॾियो। अॼु असांजे सोशल मीडिया जे कार्टून्स जी 50-60 मिलियन व्यूज़ ईंदा आहिनि। इन मां ख़बर पए थी केतिरा ॿार आहिनि जेके असांजे कार्टून्स जे ज़रिए फैज़याब थियनि पिया। अच्छे बच्चे होते हैं, वो तो कभी भी अकेले बाहर नहीं जाते। लेकिन क्यों? भाई सबसे पहले तो बाहर जाने के लिए बाबा से इजाजत लेनी चाहिए। আমরা এক কাজ করি, বাবলু ভাইয়ের ঘরে যাই। কাল চলে আসবে গোলাম রসুল ভাই, তার ঘরে যাওয়ার কি প্রয়োজন? That when a Muslim inquires after another Muslim in the morning, then 70,000 angels keep supplicating for his forgiveness until the evening. لا تفعلي ذلك في المستقبل، فهمتي؟ وأنت أيضا يا رابعة يجب عليك ألا تسرعي في تناول الطعام أبدا. Alhamdulillah, we hebben voor het eten onze handen en mond gewassen. Laten we nu Bismillah wa ala barakatillah lezen en beginnen met eten. दावत इस्लामी सोशल मीडिया जे ज़रिए जेको नेकी जी दावत जो कम कयो आहे इन जी मिसाल न आहे। हिन वक्त ताईं 5 करोड़ सब्सक्राइबर ऐं फॉलोवर्स मुख्तलिफ सोशल मीडिया प्लेटफॉर्म से मौजूद आहिनि। यूट्यूब हुजे, फेसबुक हुजे, इंस्टाग्राम हुजे, तमाम ही प्लेटफॉर्म्स ते दावत इस्लामी सुन्नतन जी खिदमत करे रही आहे। 3-4 साल पहिरियां दावत इस्लामी हिकु डिपार्टमेंट ठाहियो, FGRF, फैज़ान ग्लोबल रिलीफ फाउंडेशन। यादि रहे दावत इस्लामी वेलफेयर जो कम त काफ़ी साल पहिरियां खां करे रही आहे, पर जॾहिं कोविड आयो, दुनिया में हलचल मची वई त प्रॉपर हिकु डिपार्टमेंट ठाहियो वियो ऐं ॾुखियारे मुसलमाननि जी इमदाद शुरू कई वई। कोविड जे ज़माने में 2 वॾा कम दावत इस्लामी कया। 1 करोड़ जे लॻभॻि मुसलमाननि ताईं आशिकाने रसूल ताईं खाधो पहुचायो वियो, कैश रक़म विरहाई वई ऐं इन सां गॾोगॾु 60,000 थैलीसीमिया जे ॿारनि खे रत जूं बोतलूं ॾिनियूं वियूं। ऐं इन खां पोइ पाकिस्तान में हिकु ख़तरनाक ॿोॾ आई। 2022 जे हिन ॿोॾ में लखे माण्हू बेघर थिया, करोड़े माण्हू परेशान थी विया। अल्हम्दुलिल्लाह FGRF अरबन रुपयनि जी इमदाद कई। 15,000 घर ठाहिण जी असां प्लानिंग कई। अव्हां खे ॼाणी करे ख़ुशी थींदी 5,000 माण्हुनि खे असां घर ठाहे, कुझु मुकम्मल कुझु नामुकम्मल इन्हनि जे हैंडओवर करे चुका आहियूं। हाणे बि इन्हनि जी तामीरात जारी आहे। तुर्की ऐं शाम में हिकु खौफनाक ज़लज़लो आयो, 40 सेकंडनि जे अंदरि इन्हनि जी दुनिया उजड़ी वई। दावत इस्लामी जे शोबे FGRF उते बि रिएक्ट कयो, फौरी तौर ते इमदादी टीम उते पहुची ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं 2023 जे आख़िर ताईं बि उते इमदादी कम जारी आहे। असां इन्हनि के घर ठाहे करे ॾेई चुका आहियूं। शाम जे बॉर्डर ते यतीम खानो दावत इस्लामी ठाहे ॾिनो आहे। लखे लख आशिकाने रसूल ताईं ब्लैंकेट ऐं गरम कपड़ा पहुचाया, खाधे जो इंतजाम कयो, खाधे जो सामान पहुचायो ऐं अॼु बि इन्हनि जी इमदाद जारी आहे। असां विसारियो नाहे, अञा इहो कम जारी हो त गज़ा फ़लस्तीन जे मुसलमाननि ते हिकु क़यामत किराई वई। उहे तमामु घणी तकलीफ़ में अची विया ऐं बेघर थी विया। अल्हम्दुलिल्लाह असां फौरी तौर ते फ़लस्तीन जे 3 तरफ़नि खां इमदादी कम जारी कयो। इन्हनि ताईं पकल खाधो ऐं गरम कपड़ा पहुचाया ऐं अॻिते प्लानिंग में इन्हनि जी रिहेबिलिटेशन करणी आहे। इहे ॻाल्हियूं त थियूं डिज़ास्टर जूं। इन खां पोइ इहो महसूस कयो वियो माज़ूर ॿारनि जी तादाद त ॾाढी आहे पाकिस्तान में, पर इन्हनि जे इलाज ऐं मुआलिजे, इन्हनि जे थेरापीज़ ऐं इन्हनि जी रिहेबिलिटेशन जा इदारा तमामु थोरा आहिनि। हिकु इदारो कराची जे इलाइक़े शाराए फैसल ते ठाहियो वियो, FRC फैज़ान रिहेबिलिटेशन सेंटर, ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे इन जूं 4 ब्रांचूं थी वियूं आहिनि। हज़ारे जो इलाज थी चुको आहे ऐं हज़ारे जो इलाज थींदो पियो वञे। इन खां पोइ नाज़रीन ही ॾिठो वियो इलाज ॾाढो महांगो आहे, ग़रीब माण्हू जी पहुंच खां परे आहे, त मदनी हेल्थ केयर सेंटर क़ाइमु कयो वियो, जाते तमामु घटि फीस में तमामु शानदार तरीक़े सां इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। मदनी हेल्थ केयर सेंटर खां पोइ मदनी क्लिनिक जूं ब्रांचूं ठहण हाणे खां शुरू थी चुकियूं आहिनि। नाज़रीन मदनी हेल्थ केयर सेंटर क़ाइमु करण खां पोइ इहो एहसास थियो त जॾहिं परे वारे इलाइक़नि में ॿोॾ अचे थी, आफ़त अचे थी, त उते मेडिकल फैसिलिटी नाहे हूंदी, त उते हिकु वैन हुजणु घुर्जे जाते औरतुनि जो पर्दे में रही करे इलाज थिए। हिकु शानदार वेल एक्यूपेट मोबाइल हेल्थ यूनिट ठाहियो वियो। 1 करोड़ जी लागत सां ही यूनिट ठाहियो वियो, जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी करे ॾुखियारी उम्मत खे फ्री ऑफ कॉस्ट इलाज ऐं दवाऊं ॾेई रही आहे। लावारिस ऐं यतीम ॿारनि जी ख़िदमत तमामु वॾी नेकी आहे। FGRF ठाहिण शुरू कयो आहे मदनी होम। ही तमामु मेगा प्रोजेक्ट आहे जेको मुकम्मल थियण जे मरहलनि में आहे। हिन वक़्तु जेका दुनिया में ग्लोबल वार्मिंग आहे, इन जी हिकु वजह ही ॿुधाई पई वञे त वण कटिया वञनि पिया, मौसम वॾी तेज़ीअ सां बदिलजी रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह इन ज़रूरत खे महसूस कयो वियो, पंहिंजे नेटवर्क खे FGRF इस्तेमालु कयो। हिन वक़्तु ताईं सिर्फ़ पाकिस्तान में घटि वधि 3 लख वण लॻाई चुकी आहे। असांजो नारो आहे ॿूटो लॻाइणो आहे, वण बनाइणो आहे। तव्हां ॼाणणु
चाहींदो दावत इस्लामी जे हिन पूरे नेटवर्क खे हलाइण जे लाइ इखराजात केतिरा आहिनि। इखराजात त ॾाढा घणा आहिनि। मां तव्हांखे सिर्फ़ हिकु झलक ॿुधायां थो। हिन पूरे नेटवर्क खे हलाइण जे लाइ मिलियंस असांजा वॉलंटियर्स आहिनि जेके फी सबीलिल्लाह दावत इस्लामी जा कम करे रहिया आहिनि। तक़रीबन 52,000 असांजा मुल्क ऐं बैरून मुल्क में एम्प्लॉइज़ आहिनि। सिर्फ़ सैलरीज़ जी मद में असांजा माहाना 1 अरब 20 करोड़ ख़र्च थींदा आहिनि ऐं बाक़ी इखराजात इन खां अलावा आहिनि। जॾहिं एतिरो कम थी रहियो आहे त असांखे अॻिते वधी करे पंहिंजी दावत इस्लामी जे लाइ ख़ूब दीनी कम करणो आहे। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।